मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। या इलाहल आलमीन, ये जेका महफ़िल सजाई वई, कुरान की तिलावत कई वई, नबी जो नातूं पढ़ियूं वयूं, मौलूद पढ़िया विया, नबी जो शान पढ़ियो वियो। या अल्लाह ही जेको लंगर तक़सीम कयो वियो, ये जेके सुभान अल्लाह जूं सदाऊं, मदीने वाले साईं ते दुरूद व सलाम जूं सदाऊं, ई सूरह फातिहा जो समूरो सवाब प्यारे हबीब मदनी मुजीब जी दरबार में तोहफ़तन पेश कयूं था। प्यारे नबी जे तवस्सुल सां जमी अंबिया जे रूहनि खे बख़्शियूं था। हबीब जे चइनि यारनि पंजतन पाकनि अहल बेतन जे रूहनि खे बख़्शियूं था। इहो सवाब महबूब जे जमी सहाबा जे रूह खे बख़्शियूं था। हबीब जी सारी उम्मत जे रूहनि खे बख़्शियूं था। इहो बिलख़ुसूस सवाब महबूब इलाही रहमतुल्लाह अलैहि जे रूह खे बख़्शियूं था। मुंहिंजी जीजल अमड़ जे रूह खे बख़्शियूं था। इन महफ़िल में जेके बि शरीक थिया आहिनि, इन्हनि जा अज़ीज़ क़रीब फ़ौत थी विया, उन्हनि जे रूहनि खे बख़्शियूं था। या अल्लाह सभिनी जे क़ब्रुनि खे जन्नत जो बाग़ बना, सभिनी जे क़ब्रुनि में नूर ऐं सुरूर दाख़िल फरमा। हिन क़ुरान वारी नूर वारी महफ़िल जे सदक़े हिन महफ़िल में जे बीमार आया उनखे सेहत ऐं शिफ़ा अता फरमा। जेके घरनि में बीमार छॾे आया आहिनि, इस्पतालुनि में बीमार छॾे आया आहिनि, उन्हनि खे बि सेहत ऐं शिफ़ा अता फरमा। या अल्लाह सभिनी जे रिज़्क़ में, रोज़ीअ में, मानीअ में, कुनीअ में, दीन ईमान इज़्ज़त में बरकतूं पैदा फरमा। या अल्लाह बेनमाज़ुनि खे नमाज़ी बना, तालियनि खे सालेह बना। या इलाहल आलमीन, या रब्बल आलमीन, असां सभिनी खे, असांजे बच्चन के, घर वारन के नमाज़ी बना। या अल्लाह सकरात जी सख्ती खां बचा, कब्र जी तंगी खां बचा, जहन्नम जे बायुनि खां बचा। मौला जन्नत जो नेमतूं नसीब फरमा, प्यारे नबी जी शफ़ाअत नसीब फरमा। या इलाहल आलमीन, हिन दरबार जो फैज़ ता क़यामत जारी सारी फरमा। जेके भी हिन दरबार ते नेक मुरादूं खणी अचनि, प्यारे हबीब जे सदके उन्हनि जो मुरादूं पूरियूं फरमा। करीम रब जो घुरियोसीं असांखे अता फरमा, जो न घुरी सघियासीं सो बि अता फरमा। या अल्लाह असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा। कुर्रे अर्द ते जिते जिते मुस्लमान रहनि था उन्हनि जी ग़ैबी मदद फरमा। या अल्लाह फ़िलिस्तीन जे मुस्लमाननि जी मदद फरमा, गज़ा जे मुस्लमाननि जी मदद फरमा। या इलाहल आलमीन, या रब्बल आलमीन, असांजे क़िबला साईं राज़िक़ ॾिने रहमतुल्लाह अलैहि जे दर्जात के बुलंद फरमा। उन्हें जी दरगाह जो फैज़ ता क़यामत जारी फरमा। उन्हें जे बिरादरान के सेहत कामिला आजिला अता फरमा। इन्हनि सैयद ज़ादन जो सायो अहले सुन्नत कायम ऐं दाइम फरमा। करीम रब असांखे पंहिंजे कामिलनि वलियनि जे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। या इलाहल आलमीन, बद मज़हबन खां असांखे बचा, गुमराहन बेअदबन खां असांखे बचा। या अल्लाह ये दुआ अपने दर ते कबूल फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन, आमीन। असांजो साईं मोहम्मद अकरम कश्मीरी जो भाव बीमार है, दुआ करो अल्लाह उनके सेहत कामिला आजिला अता फरमाए। ऐं जेके बीमार आहिनि सभिनी खे अल्लाह शिफ़ा अता फरमाए। ए ख़लीफ़ो अब्दुल रज़ाक जलसे जो ऐलान कंदो, जो सभु जलसे जो ऐलान ॿुधो ऐं उन में शरीक थियो। अब्दुल रज़ाक खे सल्लल्लाहु तआला अला ख़ैरि ख़ल्क़िही सय्यदना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन, आमीन। सब वेठा हुजो, हज़रत क़िबला साईं सैयद सालिम अहमद शाह दुआ घुरंदा, उन दुआ में